ते सॼी सिंध में शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल जो ऐलान कयो आहे। अॻवाननि चयो आहे त पीपल्स पार्टी MQM संगत जी सिंध ख़िलाफ़ साज़िश करे रही आहे। हैदर मत्सर कराची ते सिंध बचाव कमेटी जो इजलास सरबराह सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थियो, जंहिं में जस्कम चेयरमैन बशीर खान कुरैशी, STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, अवामी तहरीक जे सदर अयाज लतीफ पलीचो, जस्कम चेयरमैन रियाज चांदियो, ज़मीर घुमरो, अयूब शर कबर भती ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कमेटी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो त इजलास में चूंडियल नुमाइंदनि खे ख़बरदार कयो वियो आहे त 20 तरमीम जे हक़ में वोट खे 1 यूनिट लाइ वोट तस्वुर कयो वेंदो। हू गद्दारी जो लक़ब मारण खां पोइ अहिड़ो वोट ॾेई सघंदा। सैयद जलाल महमूद शाह चयो त PP हुकूमत मुतहदा खे ख़ुशि करण लाइ ईअं कयो आहे, जंहिं ते PP खे भरपूर मज़हमत खे मुंहुं ॾियणो पवंदो। हुन चयो त पार्लियामेंट खे नवां सूबा ठाहिण जो इख़्तियार न आहे, छो त पार्लियामेंट ख़ुदि सूबनि जी पैदावार आहे। आइन जे आर्टिकल 239(4) जे ग़लत तशरीह करे बावर करायो पियो वञे त नवां सूबा ठाहे सघजनि था, पर इहो आइन टोड़ण जे बराबर आहे, जंहिं ते आर्टिकल 6 लागू थिए थो। सैयद जलाल महमूद शाह चयो त सिंध असेंबली में 20 तरमीम ख़िलाफ़ मसरूर जतोई जो पेश कयल ठहराव सुठी ॻाल्हि आहे, पर उनखे मज़मती ठहराव पेश करणु घुर्जे हा। बशीर खान कुरैशी चयो त हड़ताल पुरअमन हूंदी जेकॾहिं सरकार उनखे पुरतशद्दुद बणायो ऐं ताक़त जो इस्तेमाल कयो त उन जा ख़राब नतीजा निकिरंदा। बशीर खान कुरैशी चयो त सिंध जी वहदत ख़िलाफ़ ॻाल्हियूं कंदड़ ख़्वाब ॾिसण छॾे ॾीन। हू सिंध जे वजूद लाइ लखीं सर क़ुर्बान करण लाइ तयार आहिनि।